ख़बर है नाज़रीन सिजावल में तव्हां सां शेयर कयूं पिया त सिजावल में JUI तरफ़ां हक़ूक़ सिजावल जे नाले सां एहतिजाजी रैली कढी वई आहे। मोहम्मद सिद्दीक मुच्छारो जी रिपोर्ट मुताबिक़ JUI सिजावल पारां हक़ूक़ सिजावल जे नाले सां रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। रैली जामा मस्जिद चौक खां पब्लिक पार्क ताईं कढी वई आहे, जिते रैली जलसे जी सूरत अख़्तियार करे वई। रैलीअ जी अॻुवाणी जमियत उलमा इस्लाम सिजावल जे मौलाना ग़ुलाम हुसैन मेमण, मौलाना हसन कासमी ऐं नसीबुल हैदरी अॻुवाणी कई आहे। रैली में सवें कारकुननि ऐं शहरनि शिरकत कई आहे। उन मौक़े ते ख़िताब कंदे मौलाना हुसैन मेमण, चेयरमैन शहरी एक्शन कमेटी यूनस भान, मौलाना हसन कासमी, नसीबुल हैदरी ऐं ॿियनि चयो त 8 साल अॻु सिजावल खे तालके मां तरक़ी ॾेई ज़िलो बणायो वियो आहे। एॾे वॾे अरसे गुज़रण बावजूदि बुनियादी ढांचो ई तामीर न थी सघियो आहे ऐं नई ज़िले हुजण जा के फ़ाइदा मिलिया आहिनि। उन्हनि चयो त इस्पतालनि में दवाउनि जी खोट, रोडनि ते धूड़ उॾामे पई, पीअण जो साफ़ पाणी ख़राब बणिजी चुको आहे। आम इस्तेमाल लाइ पीअण पाणी पैसनि ते ख़रीद करणो थो पवे। तालीम जे लिहाज़ खां सिजावल ज़िलो पुठिते पियल आहे। उन्हनि मुतालबो कयो त अवाम खे रिलीफ ॾिनो वञे, तरक़ियाती कमनि लाइ ईंदड़ रक़म तरक़ियाती कमनि ते ख़र्च करे अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे।